अल्लाह पाक रहम करे हिननि जी जानिन दे अल्लाह पाक रहम। अहिड़ा महबूबनि जो माशाल्लाह मास पुजे छा बि अखियुनि में विझणनि ॾियनि। लाड़काणो मुंहिंजी दिलि, लाड़काणो मुंहिंजी जान, आई लव लाड़काणो। हुजे ई नाणो त घुमो लाड़काणो घरी विया ॿार। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ॾाढा सुठी वीडियो जेकी एॾी प्यारी थी वई आहे हिन वक़्तु तकड़ में तगड़ करे आहियां। अचानक सां बस मूड थी वियो। ॿ टे ॾींहं थी विया आहिनि मुंहिंजो नंढो भाउ नानीअ ॾे, हुनखे आउं डेली 2 कलाक खनि वठी वेंदो आहियां पार्क ॾे, कुझु घुमंदा कंदा आहियूं त रोज़ चेंज थींदो आहे। पर ॿियो ॾींहुं आउं कॉल कंदा आहिनि कई छो जो ॾाढी यादि थी अचे, नथो करे सघां, मूंखे एतिरो नथो चए कॉल थो कयां चए थो घर अच। पोइ इन जे लाइ हाणे वञा थो टिकट तयारी लॻी पई, नंढो खिलौनो वठी आयुमि झोकार मिले थो जेको आउं ताज़ो ब्लॉग रखियो भई खिलौने आवे पर हाणे खेॾण वारो कोन्हे, इन लाइ उतो ईंदोमांसि ऐं लव यू टू कंदासीं ॾाढा। ऐं वधीक जेको कोच में थो वञा अॼु टिकट कराए माना मज़ो थींदो, छो मूंखे मास्क वग़ैरह लॻल हूंदो, पर जेको हूंदो अॼु हूंदो अदाए वक़्त जी ज़रूरत आहे ब्लॉग में मास्क ऐं रुमाल। पोइ इन जे लाइ मुंहिंजो दोस्त आहे फरमान साहब जेको छॾणु आयो आहे स्टॉप ते। हाणे आउं ईंदुमि त पोइ जेको कुझु थींदो तव्हांजे साम्हूं हूंदो। बसि लव यू टू ई थींदो दादा। बसि अलाह ख़ैरु करे। हाणे पहिरियों चकर कोच जो सफ़र अहिड़ो आहे जेको मूंखे त डपु ॾियाराए, पर अलाह ख़ैरु कंदो पंहिंजे बचनि जी ख़ुशियुनि जे लाइ तव्हां बि जेतिरो थी सघे कुझु न कुझु कंदा कयो। हीअ रांदीका हीअ सभु कुझु जेको कुझु आहे वक़्त जूं ख़ुशियूं आहिनि, बसि नाला अलॻि अलॻि आहिनि पर आहिनि बचनि जूं ख़ुशियूं, हीअ मां जूं ख़ुशियूं आहिनि। मूंखे अबूअ चयो मां घरां निकिरां वञी यार हल त मूंखे थोरो ॿाहिरि खणी हल, मां चयो अबू थोरो कोच जो टाइम थी वियो आहे इन लाइ मां तकड़ि निकिरी आयुमि। पर बाद में मूंखे थोरो परेशानी थी त मां यार जेकर जवाबु न ॾियां अबूअ खे। पोइ तव्हां ॿुधाइजो सही कयो ग़लति कयो, माना अबूअ खे रांदि करे हिकिड़ो पुटु ख़ुशि थी सघे थो, पर अलाह ख़ैरु कंदो। लव यू आहे दादा। अॼु पहिरियों चकर ज़िंदगीअ में सफ़र एॾो लंबो थो लॻे जेको त नंढे ई माना यादि थी अचे ऐं खटे पुॼंदे पुॼंदे जेतिरी देरि थी वई जो सोचियो ई कोन हुयो त माना यार लव यू कोच जो सफ़र त हमेशह थींदो रहंदो आहे, पर अॼु जो सफ़र तव्हां यादगिरो आहे। ऐं प्लस में मज़े वारी ॻाल्हि त मां NIC कार्ड पंहिंजो घर विसारे आयो आहियां। पोइ हाणे अलाह ख़ैरु करे जेको थींदो बसि लव यू आहे दादा। कोच में सफ़र करण जो मज़ो ई पंहिंजो आहे, छो जो तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो, हीअ जेके मंज़र आहिनि इहे आहिनि असांजे सिंध जे कोचनि जा मंज़र। शायदि ॿियनि बि हुजनि पर मूंखे त ख़बर न आहे, पर फ़िलहाल आउं हिते ई सफ़र कयो त मूंखे ॾाढो मज़ो थो अचे। हुन खां अलावा हाणे जेको नेक्स्ट स्टॉप हूंदो न उहो मुंहिंजे ख़्याल में असां मानी नगर कंदासीं, पर हुन सां गॾु गॾु हीअ आहे नेक्स्ट स्टॉप सन। अल्लाहु अकबर यार, हीअ तव्हां जेको ॾिसी रहिया आहियो हीअ आहे कोच जेको ताज़ो ताज़ो एक्सीडेंट थियो मुंहिंजे साम्हूं एक्सीडेंट थी वियो, बाद में थोड़ी रिकॉर्ड करे तव्हांखे ॾेखारण था अचो। अल्लाह पाक हिननि जी जान ॾे रहम करे, छो जो हिकिड़ी कुदरती हादसो थियण वारो थी वियो, पर अल्लाह पाक हिननि खे सिहत ऐं सलामती ॾे, पर ॾाढो अल्लाह पाक रहम करे यार। मुंहिंजे सिंध जे महबूबनि मां अहिड़ा महबूबनि जो माशाल्लाह मास पुजे छा बि अखियुनि में विझणनि ॾियनि। पोइ उन्हनि मां हीअ हिकिड़ो आहे, हीअ अचानक पहिरियों त इतफ़ाक़ थी वियो जेको तव्हां ॿार एक्सीडेंट ॾिठो यार, चवंदा आहिनि त जेकी शइ बसि छा थो थी सघे हिन जे बारे में। हीअ हिकिड़ो हादसो हुयो थी वियो, अल्लाह पाक हुननि जी जानिन खे ख़ैरु करे। ऐं कोच जी तरह हालत ॾिठी वधीक हुननि खे खणी आहिनि रेफर कयो, कराची खणी आहिनि मुंहिंजे घर न ऐं हेॾे खणी वेंदा अस्पताल ताक़त। अच्छा तव्हां पाण केरु आहियो? सही ते मंदा आहियो, किथां खां आहियो तव्हां हिते? माशाल्लाह अदाई बसि सिंध जो महबूब ऐं साईं GM सैदी नगरी आहे त अल्लाह हिननि खे सलामत रखे, पर मुंहिंजे लाइ न ई यादि आहे। सही आहे न दादा? बसि तुंहिंजी मुस्कुराहट जेकी आहे न मूंखे सलामत रहंदी इंशाअल्लाह। अदा हिन वक़्तु ख़ैरनि सां उस्ताद सां हाल वाल थी वियो, ॾाढी कचहरी थी वई, मां जेको मास्क न पियो लाहे सघां, पर हाणे मास्क लाहिण खां पोइ मूंखे माना बाक़ी फील थो थिए रत ते पोइ न लाड़कानी सरज़मीन ते पुॼी वियो आहियां। पोइ मुल्क ॾिसो था न, इहा आहे महबूबनि जी मुल्क जेकी हमेशह सलामत हूंदी आहे। ऐं हिन मुल्क सां गॾो गॾु उस्ताद मुंहिंजे लाइ घुराई चांहि, जेकी आउं कोच में चांहि थो पियां, तव्हां ॾिसी रहिया, पर माशाल्लाह मूंखे यार ॾाढी ख़ुशी थी। अल्लाह साईं उस्ताद खे हयाती ॾे ऐं इंशाअल्लाह हिते हयाती रही त उस्ताद मिलंदा रहंदे, पर पहिरियों नंढड़ी ॾाढी चाहत आहे। हाणे दुआ कयो त घर वञी पुॼां त पोइ लव यू टू थी वञे। ऐं हीअ जेके तव्हां ॾिसी रहिया इहे नज़ारा लाड़कानी जा नज़ारा, संगीतीअ जो सफ़र बि आहे माशाल्लाह हिन में। हीअ जेको तव्हां ॾिसी रहिया सफ़र मूंखे त एॾी ख़ुशी आहे, बसि ॿियो कुझु न आहे, दिलि में इहा ई ॻाल्हि आहे त पंहिंजे नंढे सां वञी मिलां ऐं हुनखे एतिरो प्यार ॾियां जेतिरो वालिदीन जो हक़ु आहे पंहिंजी औलाद जे मथां। अल्लाह साईं तव्हांखे बि मौक़ो ॾिए त पंहिंजे नंढनि खे टाइम ॾींदा कयो, पंहिंजे बचनि खे औलाद खे टाइम ॾींदा कयो, छो जो इहा औलाद असांजी आहे ऐं इहे असांजो सहारो आहिनि। हिन वक़्तु फाइनली मां पंहिंजे घर पुॼी वियो आहियां ऐं मुंहिंजे छा थो ॾिसण हुओ कुता हिन हिन वाह 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 वाह। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, मां पहिरियों बि ॿुधाए चुकुमि त टैलेंट सिंध में त हज़ारे टैलेंट आहिनि, पर हिकिड़े ई घर में एॾा टैलेंट थी सघनि था माशाल्लाह, थी सघनि था बिल्कुलु, छो जो इहे हाँ मां पंहिंजो वीडियो थो बनायां, तुंहिंजो बनाए भले न फ्री आहे त नानू नगर बनाएगा। अदा आहे मुंहिंजो जानू भेजे थो पर हुन जानू आहे नानू ही माशाल्लाह माशाल्लाह। मामा ये पेटी ॾिसण में मूंखे ख़ौफ़ थो थिए, छाजी पेटी आहे? माशाल्लाह माशाल्लाह ये पेटी माशाल्लाह। ऐं मामा ये वाह 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 वाह। ऐं हीअ थी घणो टाइम जा मामा हिन शौक़ जे बारे में तव्हां ॿुधायो, मां त चवां थो मां कुझु ॿुधाइणु चाहियां दोस्तनि खे। 20 सालनि खां माशाल्लाह माशाल्लाह। हा माशाल्लाह।
माशाल्लाह यार माशाल्लाह ओ परदेसी दिल जा पक्का अल्लाह ऐसा है काते पुगा है ना तुम्हारा सऊदी तो ना है इतनी है अल्लाह दा पाकिस्तान लाड़कानो दादा ठीक है मामा मुझे खबर पई है त हिन जे बारे में तवाडे कोई पखिन जे साथ वाइल्ड लाइफ वारन जे साथ कुछ अथॉरिटी लीगल कम उन बारे में ता माशाल्लाह माशाल्लाह तवाडे लाइसेंस मौजूद है देखा मामा माशाल्लाह 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 वाह 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 यार माशाल्लाह हाँ यार ही तव्हां ॾिसो न ही जेको कमु आहे न हिकु त रिस्की कमु आहे ॿी ॻाल्हि त नवा बि शौक़ु आहिनि ग़रीबाणी माहौल में ग़रीबाणी चांहि ऐं उन खां अलावा मोहबत ही मामा चयो त मां पंहिंजे हथ सां तोखे चांहि बनाए पीआरींदुमि पोइ ही छा था सम्झी सघो त मोहबत आहे या न आहे मामा मोहबत आहे कहिड़ी मोहबत आहे मोहबत आहे फिल्म वारी शाहरुख खान वारी मामा चांहि त माशाल्लाह कीअं ज़बरदस्त यार अरे असां सां गॾु मौजूदु आहे तूं ग़रीब आहे हुनखे पैसा कमु चए त मां मेडिकल रेट में कमु कंदो आहियां जॾहिं वेंदा टेबलेट घुरंदो आहे पोइ ॾींदा आहियूं असां ग़रीबनि खे तूं ग़रीब आहे हल ॾिसो था केतिरो ग़रीब आहे लाड़काणे में ख़बर पइजी वेंदी लाड़काणो मुंहिंजी दिलि लाड़काणो मुंहिंजी जान आई लव लाड़काणो हुजे ई नाणो त घुम लाड़काणो ग़रीब या ॿार माशाल्लाह माशाल्लाह अदा आहे छोट ही किनारी मुंहिंजे करे मां ॿिए जगह कोशिशि कंदुमि मुंहिंजे करे वञा त मज़ो वठूं पर ही फ़िलहाल यादूं ज़रूरी माशाल्लाह यार ही आहिनि लाड़काणी जा नज़ारा लाड़काणो चवंदा न आहिनि त लाड़काणो लाड़काणो की ॾाढा अची करे तूं घुमी ॾिसंदे त ख़बर पइजी वेंदी त लाड़काणे में कहिड़ो मज़ो आहे सभिनी खां पहिरीं मां पंहिंजे सोट खे घुरायो हुन सां गॾु हाणे ईंदुमि पंहिंजे चाचा जे घर माशाल्लाह चाचा साईं गला साईं यादि ॾे दुनिया ताईं असांजे लाइ त ॼण जवानी आहे जीअं त तव्हां ॾिठो हिन वक़्तु मां चाचा साईं जन जे घर पुॼी आहियां माशाल्लाह पूरी सिंध पंहिंजे माना मोहबतुनि प्यार छा त ॿुधायां तव्हांखे यार ही मुंहिंजो थोरो ॾिठो हरकतूं बि ॾेखारीमांव हाणे अञा कुझु शयूं रहियल आहिनि जेकी मिजाज लाड़काणे में कुझु महबूब आहिनि छो जो मास्क पातल कंहिंखे मां न पियो यानी सही नमूने मिली सघां ॿियो इहे गॾु अदा तूं अञा थोरो घुमंदे काथे काथे घुमंदे झूलन ते ऐं तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया सफ़ा मज़े में लाड़काणी मौसम में भाउ गंजी हुजे भली माना अबाए बाबा हुते गंजी मां चयो भली गंजी हुजे त छो जो ख़बर पए यार रियलिटी त इहा ई आहे न बाबा तव्हां ॿुधायो लाड़काणी मौसम कीअं आहे गंजी न मिसाल न कर यार ॾिसो अदा आहे मुंहिंजो चाचा साईं जंहिं सॼी ज़िंदगी पढ़ायो ज़िंदगी जीअण सेखारियो ऐं उहे मोहबत में प्यार जेको अॼु फील था कयो अॼु पहिरियों असांखे वॾा घुमाईंदा हुया हाणे असां नंढनि खे था घुमायूं पर बाबा सही बात आहे हुन वक़्त जूं ॻाल्हियूं इहे वक़्तु अचणा आहिनि अची विया माशाल्लाह हीअ आहे जना बाग लाड़काणे में जना बाग जेको बचपन खां वठी घुमंदा आया आहियूं वरी अॼु मां पंहिंजे नंढे बचपन खे घुमाइण आयो आहियां न कर यार अदा छोट हलूं माशाल्लाह माशाल्लाह अरे त जानू मज़ो वठंदो जी पप्पा झूलो आहे ॿियो छा आहे बलून आहे ऐं तूं छा वठंदे भॼे थो छो थो भॼे हा झूलो किथे आहे किथे आहे झूलो किथे आहे झूलो कान्हे अरे किथे झूलो किथे झूलो किथे झूलो और किथे आहे हा किथे आहे अलाए छा पप्पा फ़िलहाल त लो लॻल त कबाड़ थी वियो आहे अलाए छो थी वियो आहे अलाए केरु कंहिंखां पुछा कयो त हे ईअं छो थी वियो आहे हा बसी अलाए छो थी वियो आहे तूं पुछा करे न चवनि हे ईअं छो थी वियो आहे हिन खां पुछा करे कैमरा में पुछा करे कैमरा में चवनि जना बाग ईअं छो थी वियो आहे जना बाग चए जना बाग चयो जना बाग हा यार ईअं हेॾे कैमरा ॾिसी करे ॻाल्हाए हेॾे कैमरा में हा चए छो हेॾे हेॾे चए कैमरा ॾिसी करे चए छो हा ख़राबु लॻा पिया आहिनि होॾे ॾेखारे त झूला ते आहिनि ई कोन अरे मुंहिंजे मुंहिंजे अदा तूं अलाए छो पिया नथा ॾियनि पुछा त करे त झूला छा मसइलो आहे झूलनि जो छा मसइलो आहे झूलनि जो किथे झूला हेॾे हे ठहियल हुजनि न हाणे किथां थी विया हा पोइ हाणे चइनि छो चइनि किथे झूला ईअं ग़लति था कयो चइनि हेॾे मूंखे हेॾे चइनि ग़लति था कयो झूला कान्हे कुझु खणी तो छा घुमाए बाग में हलता गाड़ी हलाईंदे गाड़ी त हले थी थलो थलो हलाए थोरो तेज़ हलाए हा थोरो तेज़ हलाए अॻिते ख़्यालु कर थोरो माण्हू ड्राइवर ईअं थोरी थी वियो जीअं त तव्हां ॾिठो हिते असां पार्क में पुॼी वियासीं पार्क में पुॼण खां पोइ
हिते 7:30 बजे टाइमिंग लॻल हुई। 7:30 बजे टाइमिंग जे करे असां झूलनि ते नथा एंजॉय करे सघूं, पर कोशिशि कंदासीं त फ्री टाइम में असां पाण ई या राति जे टाइम ते मां पंहिंजे नड़े घुमाईंदुमि, छो जो हाली फ़िलहाल लवी टू लॻो पियो आहे। ऐं अदा पोइ राति जे टाइम सही आहे न? अदा सही आहे पप्पा? किथे आहे भालू? माशाल्लाह भालू त आहे, पर राति जो झूलनि ईंदा, सही आहे? वञो न लाड़काणो। वाह वाह, मां बचा लाइ तूं गोर थींदे, गोर त नथो थिए न? माशाल्लाह वणी कमु। ऐं हुन खां अलावा हाणे काॾे हलूं? झूले ते हलूं, राति जो घुमंदासीं। ऐं चार्जिंग बि लो थियण वारी आहे, पर हाणे फाइनली कयूं था हिनखे पहिरीं छॾियां थो घर ॾे, ऐं थोरो मां बि कुझु महबूब सां गॾु टाइम ॾियां। हुन खां बाद में कोशिशि कंदासीं मोबाइल खे चार्जिंग थी वई त बहितर आहे, न थी वई त पोइ किथे न किथे लवी टू कंदासीं लाज़मी। चार्जर बि विसरी वियो यार घर, पर दुआ आहे। मां पंहिंजे महबूब खे साण ठाहियो आहे, हिन वक़्तु मुंहिंजो माइट बि आहे, मुंहिंजो भाउ बि आहे, मुंहिंजो दोस्त बि आहे, पोइ मुंहिंजो नंढो बि गॾु आहे। हाणे असां वञी रहिया आहियूं पंहिंजे नड़े खे राति टाइम थोरो इंजॉय करण लाइ, छो सॼो ॾींहुं मामनि ऐं चाचनि जे विच में गुज़री वियो। पोइ हाणे लाड़काणी सूंहं बि बयानु कंदासीं ऐं मज़ो वठंदासीं ज़िंदगीअ जो। पोइ ॾाढा लव यू आहे, जेको कुझु थींदो तव्हां हीअ आहिनि राति जा मंदर लाड़काणी जा। माशाल्लाह माशाल्लाह, हीअ त उहो लाड़काणो आहे जिते मां गलियुनि में रुलियुमि, घुमियुमि फिरियुमि, पर कॾहिं कंहिं न सुञातो। हाणे अलाह जे फज़लो करम सां थोरो घणो वीडियो में अची वियो आहियां त माशाल्लाह सभई सुञाणनि था। ऐं मां पंहिंजे नंढे खे यार उहे ख़ुशियूं ॾियण थो चाहियां जेके वालदीन जो हक़ हूंदियूं आहिनि, ऐं कोशिशि कयां थो जेकी असांखे पंहिंजे टाइम में अबूअ मां ख़ुशियूं ॾिनियूं उहे उन्हनि जे वस में हुयूं तॾहिं उन टाइम ते असांखे ॾेई सघिया, पर फ़िलहाल असांजी जेके वस में न पंहिंजी औलाद लाइ कयूं। माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत मंज़र लाड़काणी जा। ऐं सभिनी खां पहिरियों असांजो इहो इरादो आहे त हाणे पहिरियों अड़े यार हे त मोबाइल जी बैटरी बि लो थियण वारी आहे, पर ख़ैर मां हिनखे फ़िलहाल वाइंड अप करके हिनखे सुठा जॻह होटल ते ॾिसां जिते 2-3 मिंट मां स्टे करे सघां, ऐं पंहिंजे नड़े खे थोरी बुखड़ी लॻी आहे, थोरो कुझु खाइण। अल्लाह जी पप्पा, पप्पा बूटी खाईंदे? इहा कंहिंजी बूटी आहे? तुंहिंजे लाइ आहे? भली भली आहे माशाल्लाह, भली भली। तूं खाईंदे? इहो बि खाईंदे? ऐं चाचू बि खाए? सही आहे, तूं बि खाईंदे? पप्पा बि खाए? हाल इहो बि खाई। लाड़काणे में अचण खां पोइ मां पंहिंजे नंढे लाइ जेको आयुमि कुझु हिनखे इंजॉय करण लाइ, हुन सां गॾु ख़ुशियुनि में डबल ख़ुशियूं। सिंध जा महबूब आहिनि जेको माशाल्लाह जो सऊदी मोटी आहे, पंहिंजे दोस्तनि सां गॾु कुझु हुननि लंगर प्रोग्राम करे छॾियो। इहा ई दोस्तनि में मोहबत हूंदी आहे, प्यार हूंदो आहे। ऐं हीअ यादूं मां पंहिंजे ब्लॉग में बि कैप्चर कयूं। छो लाड़काणो त मुंहिंजी हूअं ई जिंदा न हितां जी पैदाइश आहे, सॼो जान कुर्बान, पर हाणे त लव यू टू आहे। दादा वरी बि लख लख मुबारकूं। ऐं पोइ हिननि जो नालो वग़ैरह जेको कुझु ॿुधियो तव्हां कमेंट में ॿुधाए छॾियो। हिन वक़्तु हीअ उहो दुकानु आहे जिते मां चार्जिंग कई मोबाइल, अचानक सां बैटरी लो थी वई। पोइ मुंहिंजो मामा आहे दूर जो, पोइ लव यू टू आहे, मोहबतूं हुन सां। हीअ तव्हां ॾिसी रहिया हिते मां पंहिंजी मोबाइल चार्जिंग कई। मोबाइल चार्जिंग करण खां पोइ मुंहिंजी दिलि चए त हाणे मां पंहिंजे महबूब खे वरी घुमायां झूलनि ते। झूलनि ते घुमण जे लाइ असांखे कुझु अॻिते वञिणो पियो। काफ़ी पहिरियों लाड़काणे में घुमियासीं, कुझु अहिड़ा रेस्टोरेंट वग़ैरह आहे जिते फैमिली सिस्टम हुयो, पोइ हुते असां न पिया वञी सघूं। पोइ हुन खां बाद में हिकिड़ो अहिड़ी जॻह अची बाइट जिते यानी मथे झूला वग़ैरह हुया। हिन वक़्तु मुंहिंजो जानू इंजॉय करे रहियो आहे। सभिनी खां ज़्यादा त ख़ुशी मूंखे मिले छो मुंहिंजो मुंहिंजो जानू आहे, ऐं हीअं इंजॉय कंदो असां बि मां इंजॉय कई। माशाल्लाह, पर लव यू आहे दादा। वाह 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 वाह। हाँ पप्पा गाड़ी आई आहे? कंहिंजी गाड़ी आहे? अरे कढी छॾी हुई त गाॾीअ मां त तूं व्हील ई कढी छॾियो। वारे वाह पप्पा, वारे वाह पप्पा, तूं पप्पा जो भलो पुट रहा। यही हुयो लाड़काणो माशाल्लाह जेको मां पंहिंजे पुटड़े सां गॾु घुमण लाइ आयुमि, पंहिंजे महबूबनि सां गॾु। हाणे ख़रीदारी ज़्यादातर कंप्लीट आहे, मुंहिंजो जानू बि राज़ी आहे। अदा राज़ी आहे? पोइ हीअ आहिनि उहे महबूब जिन खे काफ़ी सालनि खां वठी आउं ईंदो आहियां, पर हमेशह जॾहिं बि लाड़काणे में अचणु थियो त कंहिं न कंहिं कमकार सां थियो आहे या शादी में मौक़े ते थियो आहे, ऐं मां महबूबनि सां न मिली सघे, पर उन्हनि खे ईअं चवंदा आहियूं जॾहिं बि तव्हां आहियां त तव्हां सां मिलंदुमि। पोइ कुझु झलकियूं मुंहिंजे महबूबनि जूं। लव यू आहे, ख़ुशि लॻा पिया। अदा तव्हां बि ख़ुशि आहियो संगत? सभु ओके लॻा पिया। अदा तूं बि ख़ुशि आहे? न कर यार, तूं ॻाल्हाए कोन छो परेशान? लव यू आहे दादा। अदा इहे मूंखे ॿुधाईंदो त काफ़ी टाइम खां तव्हां पुछा कंदा आहियो। मुंहिंजी हा ज़िंदगी यार हिन नाले हूंदी आहे, कुझु पता आहे तव्हांजे नाले, पता आहे घरवारीअ नाले। पोइ अॼु मौक़ो मिलियो हिन बहाने सां त लव यू टू कोई ॻाल्हि ॿियो ख़ुशि आहे। अलाह तव्हांजी ख़ुशि आहे। सही आहे न दादा? जीअं त तव्हां ॾिठो हिन वक़्तु असीं घर पहुची आहियूं, ऐं पहुचण सां ई बारिश शुरू थी वई आहे। बारिश जो मक़सदु त माना रहमत, ऐं प्लस में राति जो जेको कोच में मुंहिंजा नंग गॾु हुयो, ॿार गॾु हुया, हिन लाइ मां मास्क खणी निकितुमि त राति जो रिकॉर्डिंग वग़ैरह न कई। राति जो बेकरीअ ते सिस्टम ख़तमु कयोसीं, उन खां बाद में अची घर पुगायूं। ऐं इन खां वधीक इंट्रस्टिंग हिकिड़ी ॻाल्हि इहा त सिंध जो लेजेंड अदाकार इंशा ताला कुझु टाइम बाद मां थोरो फ्रेश ब्रेश थियां, थोरो आराम बि कयां, पोइ तव्हांजे साम्हूं ईंदो नेक्स्ट व्लॉग में। पोइ मिलंदासीं। लव यू।